सरदार जी एक भेरो रुगो मूंखे इजाज़त ॾियो त मां अव्हांखे हक़ीक़त ॿुधायां, पोइ अव्हां जी मर्ज़ी आहे। माफ़ कयो या मूंखे मौत ॾियो। सरदार साहब, रईस बंगुल खान मुंहिंजे मासूम पुट खे अगवा करे वियो। सूबेदार सुखियो जी रईस सूबेदार मामा बंगुल सां ॻाल्हाए। सूबेदार सुखिया हिमल जो हिमल वञ, सरदार शाह ज़मान जे साम्हूं जमाल खे गिरफ़्तार कर, जंहिंजी अॼु शादी थियणी आहे। रईस वॾा, मूं अव्हांखे अॻु में बि अर्ज़ु कयो हो त सरदार शाह ज़मान जी इजाज़त खां सवाइ उन जे ॻोठ मां को बि माण्हू गिरफ़्तार नथो करे सघां। बंगुल खान तुंहिंजे अर्ज़ खे रद्द करे थो। हींअर जो हींअर वञ, न त तुंहिंजो पुटु सदाम। मुंहिंजो पुटु सदाम? ॻाल्हाए पंहिंजे पुटु काबिले सां। बाबा 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 मूंखे छॾा, बाबा 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 मूंखे छॾा बाबा। पुटु तूं फिक्र न कर, मां अचां थो बाबा। सुखिया वञी थो जमाल खे गिरफ़्तार करण जा। रईस, मां हाणे जो हाणे जमाल खे गिरफ़्तार करण वञा थो, पर मुंहिंजे पुट खे कुझु थियणु न घुरिजे। ऐं हा, जमाल खे गिरफ़्तार करे सिधो कोर्ट ते चाढ़। ऐं मूंखे ख़बर पई आहे त बहादुर शमूअ जे मरण जी एफआर जमाल ते कटराई आहे। रईस, तव्हां जेको चवंदो मां उहो ई कंदुसि, पर मुंहिंजे पुट खे छॾे ॾियो। रईस, तोखे वास्तो आहे ख़ुदा जो, मुंहिंजे पुट खे कुझु बि न कयो। जे पंहिंजे पुट जी ज़िंदगी चाहीं थो त मुंहिंजो हुकुम मन, न त वॾो कंद थींदी। सरदार साईं, मूंखे पंहिंजे पुट जी मोहबत मजबूर करे विधो, न त मां कॾहिं बि इहा गुस्ताखी न कयां। हाणे मां हाज़िर आहियां, अव्हां जी मर्ज़ी आहे, मारे छॾियो या छॾे ॾियो। चइबो त मुंहिंजो असुल दुश्मन बंगुल खान आहे। हा सरदार साईं, न रुगो अव्हां जो, पर मुंहिंजो बि दुश्मन इहो बंगुल खान आहे। सुखिया, तो न रुगो जमाल जी ज़िंदगी बर्बाद कई आहे, पर हिक न्याणीअ जी ज़िंदगी ताव ते लॻाई आहे। तुंहिंजो इहो ॾोह माफ़ करण जहिड़ो न आहे। बाबल साईं, हिन सूबेदार तव्हांजे साम्हूं तव्हांजे माण्हूअ खे गिरफ़्तार करे पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे। हाणे हिनखे जीअण जो को हक़ न आहे। हाशिम, हू सूबेदार सुखे खे माफ़ करे छॾियो, हाणे तव्हां बि माफ़ करे छॾियोसि। सूबेदार सुखिया, हाणे तूं बि जमाल खे आज़ाद करे छॾ, जो मुंहिंजो हुकुम अथई। महिरबानी सरदार साहब, जमाल भी अॼु ई आज़ाद थी वञे। खामोश।
किना भगा पिया वञो किथे खेरा तई देग लथ गया छा देखा सरदार साईं के वञी ॿुधा शमीर खान मुंड वारी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे शोकत ये तू ताबा न दे मां मुर्स माण्हू आहियां मुर्स माण्हू तुझे वारो न आहियां हा ही ॾिस मुंहिंजा छापर केॾो मां मुर्स माण्हू आहियां देखा इहा सची ॻाल्हि आहे हुननि असां ते गोलियूं वसायूं न पोइ त शमीर खान सही माण्हू न आहे मां वञा थो सरदार साईं ॾे वञी खेसि ॿुधायांसि थो त शमीर बि सही माण्हू न आहे हा देखा तू सरदार साहब खे ॿुधा मां हाशिम खे थो ॿुधायां तू वञी ॻोठ वारनि खे ॿुधा खबर शेरू को आयो वियो हाँ वे सदा तम आया वनी दे ओए असां उनखे भॼाए छॾियो सुठो कयो शेरू सरदार शाह ज़मान जे ॻोठ जो को बि अचो न उनखे कुते वांगुरु दौड़ायो कोशिश इहा कजो त खून ख़राबो न थिए असांजो मक़सद रुगो इहो आहे त असांखे ज़मीन मिले पर जेकॾहिं को बि सिर फिरियो साम्हूं अचेव न त उनजो सीनो प्रोण करे छॾिजो समझई कोन समझई फिक्र न करे सर ये जमीन हाणे तव्हांजी आहे ओ ईअं छेरो ईअं मुड़स थी मुक़ाबलो कजांइ शमीर हल त पाण शहर हलूं पुलिस फोर्स वठी अचूं हलो मामा साईं चङो शेरू असां हलूं था जल्द मोटी ईंदासीं घबराइजांइ न अरे सर फिक्र न कयो त असी इज्जत सां एहतराम सां मां तोखे चवां थो त हिन हवेली जा कागज़ मुंहिंजे हवाले कर न त छा कंदे तूं मां सभु रिश्ता नाता विसारे छॾींदुसि छो जो ही हवेली बाबा साईं जी मिल्कियत न आहे ही हवेली नाना साईं अम्मा जे नाले कई मां भी तोखे इज्जत ऐं एहतराम सां चवां थी त महिरबानी करे हितां चुपचाप हले वञ न त आउं तोखे धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾींदसि छो त हाणे ही हवेली न तुंहिंजे पीउ जी आहे ऐं न ही तुंहिंजी मां जी हाणे ही हवेली मुंहिंजी आहे मुंहिंजी शमशाद बेगम जी असी खामोश तुंहिंजो कर ऐं ये दाबा दड़का मूंखे न ॾे हलाए तो मुझो हल था आयो आहे कागज़ वठण हवेलीअ जा मां चवां थी निकिर था मां तोखे ॾिसी रहंदुसि ॾिसां कीअं नथी तूं मूंखे हिन हवेली जा कागज़ ॾे इहा तुंहिंजी भुल आहे बहादुर खान शुक्र कर जो तूं हिन हवेली में रहे पियो इहा तो मुंहिंजी तोते महिरबानी आहे न त मूं तोखे उघाड़े पैर हिन हवेली मां कढी सघां शमशाद बेगम शुक्र कर जो तूं बाबा साईं जी इज्जत था इन करे लिहाज़ तो कयो न त बहादुर खान खे या पक ॿुधण जी आदत न आहे
अच्छा हाणे समझस लगे तो तुमजो दिमाग कुछ वधीक खराब थी वियो आहे बदतमीज के जाए जा हाँ मुझे दिमाग खराब थी हाणे तू वही ॾिस त मां तुंहिंजो असर छा थो कयां अदा असलम मुझे मुझी किस्मत रुआ रहा न रो दी तू तो मुझी बहादुर भेण आई हाँ अदा मां बहादुर आया पर छा कया मुझो भाग मुखा रुसी वयो आहे मां निभागी आया न भेण माण्हू निभागो न आहे हूंदो पाण त बस गरीब आहियूं गुरबत में ही तो निभाग आहे अदी तू फिक्र न कर जमाल जल्द मोटी ईंदो हाँ अदा अल्लाह कंदो तो जमाल जल्दी आजाद थींदो अदी सोची सरदार साईं वटि पुलिस वारो आयो माण्हू चवनि था त सरदार साईं खां माफ़ी वठी वियो मुझी जिंदगी बर्बाद करे हाणे माफ़ी वठण आयो तो छा थी पयो मुझा तो अरमान ही उजड़ी विया आहिनि अदी तू दिल न ला अल्लाह कंदो बेड़ा पार थी वेंदा अदा बुढ़े ने बेड़ी पार न पहुंचंदी अदी माण्हू चवनि था त पुलिस वारो सरदार साईं खे चई वियो आहे त जमाल जल्दी आजाद थींदो अल्लाह कंदो त जमाल खे कोसो वाह न लॻंदो अदी तू खिल त हाणे मां स्कूल वञा ठीक आहे मां खिलां थी तू हाणे भले स्कूल वञ ईअं न अदी मूंखे खिली ॾेखार त पोइ मां वञा इजो खिलां थी हाणे त बस न हाणे सही आहे ईअं ई खिलंदी रह सुठी थी लॻी जरीना करे त करे छा वरी अलाए कहिड़ो वावेलो मुल्क में मतो आहे सॼो ॻोठ हथियार खणी निकिरी पियो आहे अल्लाह खैर करे अम्मा पर ॿुधी थी सरदार साईं जी ज़मीन ते शमीर खान कब्ज़ो कयो आहे इहो मोह मारो शमीर चाचे मां बि नथो मुड़े पापा ऐं चाचा दिलावर बयान शमीर खान खां कब्ज़ो छॾाइण हाय अल्लाह मां त मुठियसि मां चवां थी इन ससुई जो पेर ॾंभियो न त हाशिम जो सिर वेंदो लियो तौबा कर चाची केर भी कंहिंजो सिर न खणंदो जॾहिं ॾींहं थिया न त केर भी कंहिंखे बचाए भी न सघंदो मां छा कयां मूंखे त वहम बकोड़े विया आहिनि चल हाशिम जी हयाती ॾे ख़ैर हुजे दुआ कर चाची असांजा मर्द अमन अमान में हुजो
जिन खे दुआऊं हूंदियूं आहिनि न उहे मौत जे मुंहं मां बि मोटी ईंदा आहिनि। मुंहिंजो त साह साह थो हाशिम खे दुआऊं करे, पर इन मोए मारे शमीर खे कहिड़ी झिरकीअ भूंडो ॾिनो जो अची शींहं जे डर में पियो आहे। मां शमीर खान अकेलो न आहे, चवनि था त पंहिंजे मामे खे बि वठी आयो आहे। इहो मोह पाण बि मरंदो, पंहिंजे मामे खे बि मराईंदो। ज़रीना करे त करे छा? अम्मा चाचा वारो चए थो त गरम सलाद पढ़ो त जीअं मुसीबतूं ख़तम थियनि। हाँ पुट, अल्लाह से मुसीबतूं माफ़ कंदो। अल्लाह चला इन शमीर खान जी टंग भॼी मसका दरिया खान मां जान छुटी आ त वरी इन निभागे ममण मचायो आ। या अल्लाह, हक़ों को ढक ना हक़ों को ढक, असां जे मर्दन खे पंहिंजी पनाह में रख। चाची तू पाड़े मां ॿ टे छोकिरियूं वठी अच त सलाद पढ़ायो। मां आलिया ऐं ससी खे बि चवां थी त उहे बि सलाद सगुरी पढ़नि। हाँ हाँ, मां वञी पाड़े मां छोकिरी वठी थी अचां। तो बि आलिया ऐं ससुई खे ॿाहिरि सॾ कर त सभु गॾिजी हाशिम जी खैरियत जे लाइ दुआ घुरूं।